काज़ी अहमद मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। फ़कीर अकिनवास कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ त दौलतपुर सिफ़न में काज़ी अहमद खां आयल ख़ादिम हुसैन मेमण जे मीडिया अॻियां दावा कंदे ॻाल्हाईंदे चयो आहे त आउं स्पीकेटर कमेटी काज़ी अहमद आहियां। असांखे पंहिंजे ऑफिसर मोकिलियो आहे त सभिनी दुकानदारनि जा लाइसेंस जा पैसा वठो ऐं खेनि लाइसेंस ठाहे ॾियो। जेको न ठाराए हुन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कयो। दुकानदारनि खे हिरास करण जी कोशिश बग़ैर सर्विस कार्ड ऐं कानूनी अथॉरिटी जे शहरी नंढनि दुकानदारनि के ॿिन्हिनि कारोबारी माण्हुनि खे लाइसेंस जे नाले ते ब्लैकमेल करण लॻो। ॿिए तरफ़ दुकानदार बरसात ऐं ॿोॾि सबबि परेशान बणिजी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा। शहरी दुकानदारनि पारां संदसि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण जी घुर कई पई वञे, जॾहिं त हिक दुकानदार खे कची रसीद ते 2000 रुपया वठी विया, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त कची रसीद में साल 2023 ॼाणायल आहे, जॾहिं त खेसि कची पेड जे हिक पनी जो दावा सां जारी कयल लाइसेंस में एक्सपायर तारीख़ 2022 आहे। रिपोर्ट फ़कीर अकिनवास कलंदरी।